जैकबाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी की रिपोर्ट मुताबिक रमज़ान ऑर्डिनेंस ते मुकम्मल अमल थींदो। आम खाइण पीअण जी शयुनि जा रेट मुक़रर कया विया आहिनि। मैजिस्ट्रेट की सरबराही में छापा हया वेंदा। DC जैकबाबाद की सदारत हेठ इजलास में फैसला। ख़बर मूजिब रमज़ान उल मुबारक के मुबारक महीने की आमद के सिलसिले में एक इजलास डिप्टी कमिश्नर जैकबाबाद दादिलो खान ज़हरानी के सदारत हेठ कॉन्फ्रेंस हॉल जैकबाबाद में मुनक़िद थियो। इजलास में JUI जे सिले अमीर डॉक्टर HE अंसारी, हाफिज़ मीर मोहम्मद बंगलानी, जमात इस्लामी के दीदार लाशारी, फ़िक़िया जाफरिया के बंद अली, जमात अहले सुन्नत के एजाज शाह, चैम्बर ऑफ कॉमर्स के अहमद अली बिरोही, म्यूनसिपल कमेटी वापडा और सुई गैस समेत बेन ऑफिसरन और अगवानन शिरकत कई। उन मौके पर डिप्टी कमिश्नर जैकबाबाद चयो त कानून तहत रमज़ान ऑर्डिनेंस ते अमल कयो वेंदो। सिविल अस्पताल, मेन बस अड्डो और रेलवे स्टेशन का अलावा तमाम होटल बंद रहंदा। रोज़ानी के आम वाइपे वारन शयुनि जे अघ मुक़रर कया विया आहिनि ऐं कंहिं बि मुक़रर अघ खां वधीक वरितो त मैजिस्ट्रेट छापा हणी जुर्मानो कंदो ऐं सज़ा ॾिनी वेंदी। बिजली गैस जा वक्त मुक़रर कया वेंदा ऐं सफ़ाई ऐं सुथराई जो ख़ासि ख़्यालु कयो वेंदो। अमन अमान जी बहाली लाइ पुलिस पेट्रोलिंग कंदी। रमज़ान मुबारक जे ख़त्मुल क़ुरान ऐं बरकत वारनि रातियुनि में पुलिस सिक्योरिटी फराहम कंदी। उन मौके ते JUI जे सिले अमीर डॉक्टर HE अंसारी पारां जैकबाबाद जे सब्ज़ी मंडीअ में क़ुरान शरीफ़ जी बेहुरमती जे वाक़े खां आगाह कयो वियो, जंहिं ते शिरकत कंदड़ अफ़सोस जो इज़हार कयो ऐं डिप्टी कमिश्नर पुलिस खे फिलफौर तहक़ीक़ात करण ऐं FIR दाख़िल करण जी हिदायत कई।